بسم اللہ الرحمن الرحیم۔ ماں انتہائی مشہور آیاں، ماں انتہائی تھورائتو آیاں حیدرآباد ڈویژن ضلع حیدرآباد کے دوستن جو جناب قیوم نصرت صاحب، جناب سلیمان ابڑو صاحب اسپیشلی عدیل مصطفیٰ لودھی صاحب انہن جی سجی ٹیم جکا ہے بھائر اساں جوں بھینر سبنی جو تھورائتو آیاں سبنی کے السلام علیکم۔ اساں جو سبئی مانائتی شخصیتوں ماں کنجا نالا کھڑا، چیف سردار نذیر صاحب، باپا زبیدہ گانگرو، اساں جا عبدالمجید صاحب، سائیں اربابادہ جھتیال صاحب، بہترین کمپیئر کندڑ سائیں عبداللہ کوہستانی صاحب بیا سبئی موجود دوستو، سراج میمن صاحب نالا کھڑدا سے تنیا جی پر گال ونیوں اساں جی تنظیم آہے چھا ہیومن رائٹس گال اساں اج ہتے جو سارے کٹھے ہوئے ہیں، یہ ہماری کور کمیٹی ہے، مرکزی کابینہ بھی ساری ہماری ہے اور صوبائی کابینہ بھی ہماری ہے، تو ادھر فیصلے ہونے ہیں، فیصلے تو یہ سجی جکا اساں جی میٹنگ تھی یا اصول قانون ٹھہن لائے تھی اساں جا اصول قانون ہیومن رائٹس یونٹی فاؤنڈیشن آہے چھا کرے چھا پئی۔ ہیومن رائٹس یونٹی فاؤنڈیشن نج سماجی تنظیم آئے، اساں جو کہیں بھی سیاسی پارٹی سا تعلق نہ ہے، کہیں بھی راج بھاگ سا تعلق نہ ہے، ذات قوم پرستی سا تعلق نہ ہے، کہیں بھی مذہبی فرقے نہ وارانہ سا نہ ہے، کہیں بھی بولی سا نہ ہے، سب جو بھی لینگویج ہیں ساری ہماری ہیں، سب سیاسی پارٹیاں ہماری ہیں، سب مذہب ہمارے ہیں، ہم سب کے لیے کام کر رہے ہیں۔ ہمارا ایک نعرہ ہے انسانیت، جہاں بھی انسانیت کے ساتھ ظلم ہوگا، درد ہوگا، پیڑا ہوگا، ہمارے کارکن ادھر کام کریں گے، ہم ادھر کام کریں گے، ہماری لیڈیز ونگ کام کرے گی ادھر۔ تو ہمارا جو مین فوکس ہے وہ انسانیت ہے۔ ہمیں بہت سی اچھی باتیں قیوم نصرت صاحب نے بتائی، جو بیسیکلی حیدرآباد ڈویژن کے چیف آرگنائزر ہیں، لیکن مرکزی اور انٹرنیشنل باتیں کی اس نے، تو ہم ان کو کوشش کریں گے ایسے آدمی کو کہ ہمارے ساتھ پورے پاکستان میں اگر وہ چل سکے تو ہم اس کو ضرور اٹھائیں گے، ہم موقع دیں گے مرکز میں اس کو، نہیں تو سائیں سے کوئی نہ کوئی ہم نمائندہ ضرور لیں گے حیدرآباد ڈویژن سے کہ وہ ان کی بدولت جو ہے وہ ہمارے ساتھ کام کریں۔ تو بات آئی ہماری تنظیم کی، نج انسانی حقوق کی تنظیم ہے اور ہماری 5 ونگیں اس طرح کام کر رہی ہیں۔ مدر ونگ جو سب کو مانیٹر کرتی ہے، لیڈیز ونگ جو ہماری بہنیں ہیں، مجھے فخر ہے اپنی بہنوں پر، ہماری 2 سال سے رجسٹرڈ تنظیم ہے، لیکن اس کا جو ہم نے باقاعدہ ہمیں جو ذمہ داری سونپی گئی ہے اس میں 3 مہینے ہوئے، اور 3 ماہ میں ہمارے ساتھ جتنے بھائی جتنی بہنیں 50 سے زیادہ ہماری بہنیں ہمارے ساتھ پورے سندھ میں ابھی کام کر رہی ہیں۔ تو یہ بڑا ریشو ہے لیڈیز ونگ کا، جو ہمارے اوپر اعتماد ہے اس تنظیم پر، کیونکہ ہماری تنظیم میں جو بھی کام کرے وہ ہماری بہنیں ہیں، ہمیں ان کے سروں پر چادر رکھنی ہے، ہمیں ان کے تحفظ کے لیے کام کرنا ہے، کیونکہ آج کل جو وبا چل رہی ہے، عورتوں کے ساتھ زیادتی، بچیوں کے ساتھ زیادتی کر کے ان کو قتل کیا جا رہا ہے، یہ بڑا المیہ ہے، یہ ہمارے ملک میں ان برابری ہوئی ہے، یہ لا اینڈ آرڈر سچویشن بالکل خراب ہے ہمارے ملک کا، اس کے لیے ہمیں جدوجہد کرنی ہے۔ تو میں ایک بات کر رہا تھا، مدر ونگ، ہماری لیڈیز ونگ، ہماری لائر ونگ جو بہت ہی ایکٹیو رول ادا کر رہی ہے، پورے سندھ میں ہماری جو لائر ونگ ہے وہ ایکٹیو کام کر رہی ہے۔ تو جہاں بھی ہمارے پہلا نقطہ ہے کہ لیگل ایڈ فری دینا، تو ہم کوشش کر رہے ہیں کہ جہاں بھی
کوئی مسئلہ ہوتا ہے، کوئی مستحق ہوتا ہے، ادھر اس کو فیس ادا نہیں کرا تو ہم لائر ونگ اپنا وکیل ادھر دیتے ہیں. ہم حیدرآباد جاوید انتظار صاحب اور اس کی ٹیم کو بولیں گے ادھر کہ لائر ونگ کو مضبوط کیا جائے. ہم سہارا ہیں اپنے بھائیوں کا، اپنی بہنوں کا، اور جہاں بھی درد اور پیڑا کی آواز آئے اور مظلوم کوئی حق داد رسائی نہیں ہوتی، کیونکہ ہم بہت سے کہتے ہیں کہ ہم ان کی گراس روٹ لیول پر، تھانے لیول پر بھی مدد کرتے ہیں، ایس پی لیول پر مدد کرتے ہیں، لیکن جب مسئلہ حل نہیں ہوتا تو ہم اپنے وکلا برادری، اپنے لائر ونگ کے توسل سے ان کا سیشن کورٹ، ہائی کورٹ، سپریم کورٹ تک ان کا کیس لڑتے ہیں. تو یہ ہماری تنظیم کی خصوصیت ہے دوسری تنظیموں کے بدولت. اور ہماری کلچرل ونگ بھی ہے جو ہمارے کلچر کے فروغ کے لیے کام کرتی ہے. یہ سجے کم جی اصانی تنظیم کر رہی ہے. ॻाल्हि आई تنظیم हिन महिल ताईं असां कंहिंखे को बि चंदो, को बि फोड़ी, को बि न रखियो आहे. असांजो जनरल सेक्रेटरी साहब ॿुधाए वियो त असां फार्म भरण वञूं पिया. हाणे इनखे तव्हांखे कानूनी शिकल असां ॾियूं था. असां ॾिठोसीं पई त कहिड़ो दोस्त, कहिड़ी भेण, कहिड़ो भाउ सिर्फ़ु नाले वठण लाइ थियो आहे या तंज़ीमी स्ट्रक्चर जे मुताबिक़ हलण लाइ बि थियो आहे. असां इन करे तकरूरी ऐलान हलायूं पिया. हाणे असां कानूनी शिकल ॾियणु वञूं पिया तव्हां सभिनी खे. त तव्हांजा जेको असांजो ज़िलई ऑर्गेनाइज़र हूंदो, जवीलनि जो ऑर्गेनाइज़र हूंदो, उनखे ख़बर हूंदी त हीअ भेण, हे भाउ असांजो, हे अदो, हे एक्टिव आहे, हिन जो एक्टिव रोल आहे. पोइ उन्हनि खे असां कार्ड ॾींदासीं, उन्हनि ते असां रिलाय बि कंदासीं ऐं उन्हनि खे माना असां प्रमोट बि कंदासीं. त हाणे असां इनखे कानूनी शिकल, इहो माना जवाबु थियो जेको हितां जो ख़ासि करे सुवाल, हीअ कोर कमेटी आहे असांजी. हिते फ़ैसिला कयूं पिया असां ऐं असांखे फ़ख़ुरु आहे. असांजे सूबाई जनरल सेक्रेटरी अरबाबाद साहिबु तमामु हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि कई त असां वटि अहिड़ा जेके हंसे मोतीअ दाणा हीरा ईंदा था वञनि टीम में. मां कंहिंजा नाला कयूं, नुसरत जो नालो खणा, अदील मुस्तफ़ा जो खणा, अब्दुल्ला कोहिस्तानी साहिब जो खणा, या असांजा मुज़फ़र शेख जो खणा, असांजे बाजारी साहिब जो खणा. त एॾा माना अमुल मोती जेके आहिनि असांजे टीम में हिसे में ईंदा था वञनि. अञा अहिड़ा इलाही सारा आहिनि जेके असांखे जो इहा असांजी ख़ुशनसीबी आहे. हाणे असां इहो था चऊं त असां वटि अहिड़ा वाक़ई उहिदा कोन्हे जो इन्हनि खे ॾियूं, पर जेको माण्हू कमु करणु ईंदो आहे, जंहिंमें कमु करण जो जज़्बो हूंदो आहे, उहो उहिदनि जो मुताज न हूंदो आहे, उहो कारकुन जो कमु कंदो. ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असांजे तंज़ीम में असांजा भाइर, असांजूं भेनर एॾियूं बहादुर आहिनि जेके उहिदनि खे कोन थियूं ॾिसनि ऐं उहे राति ॾींहुं हली बि पवनि. तव्हांजे साम्हूं मिसाल आहे आपा ज़ुबैदा गागरो, तव्हां जेके ग्रुप में ईंदो त राति ॾींहुं आपा हलंदी आहे. काथे बि मसइलो थींदो, मेल फीमेल आपा. असांजी अॼु परवीन कराची जो तमामु गुनागुन शहर आहे, महदूद वसाइल जे बावजूदि उते पहुचे थी. असांजी अॼु अज़ीमा ख़ासि केली हर जाइ ते पहुचे थी. असांजो अरबाब आज़ाद झत्याल साहिबु, माना सभई टीम वर्क. मां कंहिंजा नाला न बि खणा थो, पर जेके बि असांजा मुतहरिक किरदार आहिनि उहे तव्हांजे ग्रुप में तव्हां सां आहिनि. उहे कॾहिं कमु कंदे तव्हांखे ग्रुप में न बि नज़र अचनि, पर उहे हूंदा तंज़ीम जे कम सां आहिनि. असांखे ख़बर हूंदी आहे त हे हिन कम सां आहे, हिन कम सां आहे. मां प्रोफेशनल वकील आहियां. मां चवंदो आहियां त कराची बार खां पोइ सखर बार वॾी बार, हैदराबाद खां वॾी बार आहे. हिते सर्किट बेंच आहे हाई कोर्ट जी, सखर जेको आहे फुल बेंच आहे, हैदराबाद सर्किट आहे, माना हिन खां वॾी बार आहे सखर जी. मां उतां जो वाइस प्रेसिडेंट रहियो आहियां. मेल फीमेल जूनियर्स आहिनि मुंहिंजी, पर मां प्रैक्टिस खे दाव ते लही इंसानी हुकूक जे लाइ तव्हां ॾिसंदा हूंदव, राति हुजे ॾींहुं हुजे, मां जिथे मज़लूम जो सॾु थींदो आहे मां हुते पहुचंदो आहियां. मूंखे कल्ह नज़ीर साहिब ई चए पियो त तुंहिंजो रोज़गार कीअं थो हले. असां काई तव्हां सभई, मां समेत तव्हां सभई पंहिंजे घरों हड़ों वड़ों कोशिशि कयो था. हर को पंहिंजे घरों ख़र्चु करे थो, टाइम बि ॾिए थो ऐं ख़र्च बि करे थो. मां तव्हांखे ॿिन्ही हथनि सां सलाम कयां थो. सभिनी मुंहिंजा कारकुन सभई मोतीअ दाणा आहिनि.
हे तव्हां जेके गुल निछावर कया आहिनि, अदील मुस्तफ़ा लोधी, नुसरत क़यूम ऐं सुलेमान अबड़ो साहब, इहे गुल असां ते महबतूं तव्हांजो कर्ज़ु आहे। असां तव्हांखे एतिरो प्यारु ॾींदासीं, एतिरो ख़ुलूस ॾींदासीं, एतिरी सचाई ॾींदासीं जो तव्हां इंशाअल्लाह असांजा आहियो, असांजा ई रहंदो। ऐं इंशाअल्लाह इहा तमामु बहितरीनु जेका आहे सा प्रोग्राम थियो आहे। ऐं हीअ असांजी ख़ुसूसी मीटिंग हुई। असां जलसो न पिया करणु वञूं, असां अॼु पॉलिसियूं ठाहियूं पिया। असांजी कुझु मुलाक़ातूं थियूं आहिनि, कुझु अञा मुलाक़ातूं थींदियूं। त असां मांजे रिक्वेस्ट करे वियो त असां हैदराबाद जो नुमाइंदो कयूम नुसरत साहिब खां वठंदासीं, जेको सूबे या मर्कज़ में असां हुनखे एडजस्ट कंदासीं। ऐं कयूम नुसरत साहिब जे तक़रीर मां इहो माना ख़ासि अची वई ॻाल्हि त उन्हनि वटि वॾो मवादु आहे ऐं सुलझल माण्हू आहिनि। ऐं असां तव्हां सभिनी खां जिथे बि मज़लूम असां केतिरो कमु कयो आहे। असां आपा जीअं ॿुधायो वई त कारोकारी ते हिकिड़ो सखर में वॾो सेमिनार कयोसीं। आपा ज़ुबैदा असां हिकिड़ो वॾो सेमिनार कयोसीं, जंहिंमें सखर जो मेयर इस्लामुद्दीन शेख जो पुटु उहो बि शिरकत कई ऐं उतां जे SP बि शिरकत कई ऐं उतां जे माना ॿियनि बि शिरकत कई। असां अवेयरनेस पैदा कईसीं त इहो जेको ज़ुल्म थिए थो या जेको जबर थिए थो या जेका ज़्यादती थिए थी इहा बंदि थियणु खपे। असां जो ॿियो नुक़्तो हो तालीम, असां तालीमी अवेयरनेस लाइ सेमिनार्स कयासीं। असां जीअं आपा ॿुधायो त हिन ड्राइंग रूम में वेही ॻाल्हाइणु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पर ऑन द स्पॉट वञी असां ॻोठनि में वञी बि सेमिनार्स करे आया आहियूं। असां ऑफिसरनि खे मौदे खे, असां हुकूमती माण्हुनि खे मौदे में घुरायोसीं त हे जेके ॻोठनि में अक्सर स्कूल बंदि पिया आहिनि, अक्सर जेको आहे फर्नीचर कोन्हे, हिते जिते स्कूल आहे त उते जेको उस्ताद मुक़ररु कान्हे, मेहूं ॿधियूं पियूं आहिनि, गॾा ॿधा पिया आहिनि। इहो छो एॾी अणबराबरी आहे? असां तव्हां सभिनी खे, इहा बि ह्यूमन राइट्स आहे, इहा बि असांजा हक़ गज़ब थिया अथनि। इस्पतालनि में हैदराबाद, कराची, सखर वॾा शहर आहिनि, हितां जे इस्पतालनि जी तव्हांखे ॼाण हूंदी, पर जेके ॻोठनि जूं इस्पतालूं आहिनि, जेके नंढनि शहरनि जूं इस्पताल, उते अलाए छा हशर आहे। असांजे माना अॼु ख़ासि करे जेकॾहिं डिलीवरी जा मसइला थींदा आहिनि त अक्सर वीचारनि खे उन्हनि खे उन दौरान शहर पुॼंदे पुॼंदे उहे वीचारियूं पहुची थियूं वञनि। त एॾी अणबराबरी जेका आहे सा इन सभिनी लाइ असांखे सोचणो आहे। असां मां गुज़ारिश करियुमि, काई बि असांजो कंहिं बि माना सियासी तंज़ीम सां न वास्तो आहिनि, असांजा सभु भई आहिनि। असां वटि सभिनी जमायतुनि जा आहिनि माण्हू ऐं मुखिया। हाणे मां नाला केतिरा खणंदुमि, पर भले पीपल्स पार्टी हुजा, उन्हनि जा बि मुखिया माण्हू असांजा तंज़ीम जा हिसो आहिनि। फंक्शनल लीग जे उन जा मुखिया माण्हू असांजे तंज़ीम जो हिसो आहिनि। PTI आहे, उनजे बि मुखिया तंज़ीम जा माण्हू असांजो। असां जॾहिं ह्यूमन राइट्स जे प्लेटफॉर्म तो ईंदा त असांजा भाइर आहिनि, असांजूं भेनर आहिनि। असांजे माना ग्रुप में ई इहा बंदिश आहे त कंहिं बि फ़िरका परस्ती न आहे करणी, त कंहिं बि सियासी पार्टीअ जो ॻाल्हि का न आहे करणी। हिते निज इंसानियत जी ॻाल्हि करणी आहे ऐं जेकॾहिं ज़ुल्म पीपल्स पार्टीअ वारो कंदो त असां उनजे ख़िलाफ़ु अलम खणी निकिरंदासीं। जे ज़ुल्म PTI वारो कंदो त असां उनखे बि कोन बख़्शींदासीं। असां इंसानियत सां गॾु आहियूं, इंसानियत जा अलम बरदार आहियूं। मां हिकु दफ़ो वरी असांजे कराची खां सुलेमान साहिब जन आया आहिनि, या सखर हैदराबाद या ॿियनि शहरनि खां, दादू खां, सेवण खां, बाजारा खां ऐं जाथों जाथों बि आया आहिनि। मां हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी भाइरनि भेनरुनि जो निहायत मशहूरु आहियां जो हिन प्रोग्राम में शिरकत कई अथऊं। तव्हांजो ऐं असांजो साथ रहंदो, असां इंसानियत जा आलम बरदार आहियूं। ऐं मूंखे ख़ुशी थी रही आहे त मुंहिंजूं भेनर जेके आहिनि उहे बि हिन प्रोग्राम में असांजो काफ़ी इंतज़ारु करण खां पोइ हिन महिल ताईं वेठियूं आहिनि। मां हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी जा थोरा मञा थो।